यूनियन काउंसिल यूनिवर्सिटी जे वार्ड 1 ते जामशोर इत्तेहाद पारां नामज़दगार महबूब अब्बासी वर्क तेज़ करे छॾी आहे। उम्मीदवार महबूब अब्बासी पारां मेहरान हाउसिंग सोसाइटी जामशोर में कोठायल कानर गजाणी खे ख़िताब कंदे सईद ज़ैन शाह जो चवणो हो त वोट क़ौम जी अमानत आहे, जंहिंजे सही इस्तेमाल जा तमामु वॾा फ़ाइदा आहिनि ऐं ग़लति इस्तेमाल सां ओतिरा ई नुक़सान आहिनि। उन करे लाज़मी आहे त वोट जो हक़ सोची सम्झी इस्तेमालु कयो वञे। सईद ज़ैन शाह वधीक चयो त जामशोर ज़िले में जालसाज़ी ज़रिए अहिड़ा नुमाइंदा चूंडींदा रहिया आहिनि जिन इलाइक़े खे बहितर बणाइण बदिरां रुॻो पाण खे ख़ुशहाल बणाइण वारी कोशिश ते ज़ोर ॾिनो आहे, जंहिं करे मकानी इदारनि जो मक़सदु ख़तमु थी वियो आहे। इहो ई सबबु आहे जो उहे ख़ातिरख़्वाह नतीजो ॾेई न आहिनि सघिया। असांजी बीआरएल उम्मीदवारनि खे वोट ॾेई कामयाबु कंदा त उहे तव्हांजी बहितर ख़िदमत करे सघनि। इन मौक़े ते अमीर अली थेबो, महबूब अब्बासी, शेख अब्दुल्ला कोस्तानी ऐं ॿियनि पिणु ख़िताब कयो, जॾहिं त वक़ार अब्बासी, आकिब मेमण, अयूब लिगारी, ख़ादिम दर्स, इरफान सुमरव, मोहसन सहतो, हसन नोहाणी, असलम नोहाणी, गुलाम नबी समो, औरंगज़ेब शाहाणी, हाफ़िज़ बख्शल सहेड़ो, खलील रहमान टगो, मोहम्मद यूसुफ जोयो ऐं ॿिया पिणु मौजूदु हुआ।